नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में दहशतगर्द ॿीहर कर खणी रहिया आहिनि। असांखे इख़्तिलाफ़ विसारणा पवंदा। दहशतगर्दी जो मुक़ाबिलो का हिकु पार्टी नथी करे सघे। पेशावर हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि सां ॻाल्हियुनि जे फ़ैसिले मुल्क खे 10 साल पोइते धिके छॾियो। अॻूणी हुकूमत दहशतगर्दनि खे रोकण बदिरां इन्हनि खे दावत ॾिनी। जॾहिं दहशतगर्द आबाद थींदा त छा अमन थींदो? दहशतगर्दनि खे आबाद कंदड़नि जो एहतसाब थियणु घुरिजे। पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त आइन जे ख़ालिक खे अदालत ज़रिए फाही ते चाढ़ियो वियो। 11 सालनि खां पोइ रेफरेंस ॿुधण लाइ मुक़ररु करण ते चीफ जस्टिस जा थोराइता आहियूं। शहीद भुट्टो क़त्ल केस में मुलविस समूरनि किरदारनि खे वाइखो कयो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी वॾा मसइला आहिनि। पीडीएम हुकूमत ज़ाती मुफ़ादनि सबबि मसइलनि जो हल न कढी सघी। डिक्टेशन जो दरवाज़ो बंदि करण सां जमहूरियत मज़बूत थींदी। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में दहशतगर्द ॿीहर कर खणी रहिया आहिनि। असांखे इख़्तिलाफ़ विसारणा पवंदा। दहशतगर्दी जो मुक़ाबिलो का हिकु पार्टी नथी करे सघे। पेशावर हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि सां ॻाल्हियुनि जे फ़ैसिले मुल्क खे 10 साल पोइते धिके छॾियो। अॻूणी हुकूमत दहशतगर्दनि खे रोकण बदिरां इन्हनि खे दावत ॾिनी। जॾहिं दहशतगर्द आबाद थींदा त छा अमन थींदो? दहशतगर्दनि खे आबाद कंदड़नि जो एहतसाब थियणु घुरिजे। पीपी चेयरमैन वधीक चयो आहे त आइन जे ख़ालिक खे अदालत ज़रिए फाही ते चाढ़ियो वियो। 11 सालनि खां पोइ रेफरेंस ॿुधणी लाइ मुक़ररु करण ते चीफ जस्टिस जा थोराइता आहियूं। शहीद भुट्टो क़त्ल केस में मुलविस समूरनि किरदारनि खे वाइखो कयो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त महांगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी वॾा मसइला आहिनि। पीडीएम हुकूमत ज़ाती मुफ़ादनि सबबि मसइलनि जो हल न कढी सघी। डिक्टेशन जो दरवाज़ो बंदि करण सां जमहूरियत मज़बूत थींदी।